सुई गैस मावा के ख़बर ॾींदा हलूं निसार अली कुबर जी रिपोर्ट मुताबिक़ सुई गैस खानवानी शहर के रहवासी अली हसन वलद महमद पढ़ियल ज़ाती कूंदर कुलसूम धीअ रोशन अली खोखर मीडिया से ॻाल्हाईंदे ॿुधायो त असां नौशर फिरोज़ जी अदालत में पसंद जो परिणो कयो आहे। असांजे पसंद के परिणे खां पोइ असांजा माइट असांजे जान जा वेरी बणिजी विया आहिनि ऐं असां मथां कूड़ा केस दाख़िल कराइनि था। मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मारणु चाहिनि था। असां आला अख्तियारनि खां मुतालबो करियूं था त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। कलसूम दी रोशन खोखर शादी कई है शीशन कोर्ट में। जमात जेके मुंहिंजे मुड़ुस खे केस था कनि मारण जी धमकी था ॾियनि ऐं इहो चओ त मुंहिंजे मुड़ुस खे का तकलीफ़ न थिए पोइ वारे न कनि मुंहिंजो पंहिंजो ॾाढो ख़ुशी कनि। मुंहिंजा मालिक ॿियनि शादी मुंहिंजी पिया कराइनि पैसा वठां